बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान जी। कशिश टेलीविज़न कोमल प्रोडक्शंस ऐं मां अॼु जो मेज़बान साकिब अबड़ो पिंडाल में मौजूद समूरन ख़वातीन हज़रात के पंहिंजे पारां सिक भरो सलाम पेश कयां थो ऐं अॼु हिन रंगीन शाम में कुर्ब जा पेर खणी आयल अवां सभिनी ख़वातीन हज़रात के दिल जी गहराइनि सां ख़ुशि आमदीद ऐं भली कार चवां थो। अॼु बि कशिश ऐं कोमल जी हीअ मुश्तरका पेशकश मां सभ खां पहिरीं चाहींदुसि त अॼु जे हिन प्रोग्राम जे असुल मेज़बान कोमल प्रोडक्शंस जे कोमल इंटरप्राइजेस के चीफ एग्जीक्यूटिव मोहतरम खियलदास कोहिस्तानी साहब की गुजारिश कयां तो पाण स्टेज ते अचन। अवां जो पुरज़ोर ताड़ियों इस्तकबाल कंदियूं मोहतरम खियलदास को। मोहतरम खियलदास कोहिस्तानी साहब सफ़र जेको सिंध तोखे सलाम खां शुरू थियो अॼु इश्क के सलाम है। ये हाज़रीन उन्हनि जे लाइ ही ख़ूबसूरत तोहफ़ो अवां कोमल इंटरप्राइजेस की तरफा एक नई रिवायत जो आगाज़ करे चुका आहियो। कीअं रिस्पॉन्स कीअं अवां महसूस कयो पिया? तमामु घणी ख़ुशी थी रही है मूंखे ऐं आउं तव्हांखे लफ़्ज़नि में बयान नथो करे सघां। कुछ माण्हुनि जी खिल ही मुकम्मल जवाब हूंदी आहे। साईं त माशाअल्लाह आहे खिलणू मिलणू माण्हू मूंसां मिलणू घटि पर खिलणू घणो ऐं संदसि खिल में संदसि ख़ुशी बिल्कुलु जरकी रही है। बहरहाल मां पंहिंजे तरफ़ां हिननि समूरनि हाज़रीन ऐं घर वेठल तमामु नाज़रीन जे तरफ़ां तमामु घणो अव्हांखे मुबारकबाद ॾियणु चाहींदुसि जो अहमद मुग़ल सुरैया सुमरो तमामु हिट एल्बम ज़िंदगी खोड़ मुबारकूं अव्हांखे हिननि सभिनी जो। अॼु ही हेजमायल तमामु हाज़रीन हाणे मुंतज़िर आहिनि अॼु जे तोहफ़े जा। ही नओं तजुर्बो ही नओं एक्सपीरियंस सीनियर फ़नकार मोहतरम अलादीन जुणे जो चंद लम्हनि में संदन ये ख़ूबसूरत सूखड़ी जो महूरत थियण वारो है। छा उम्मीदूं आहिनि अव्हांखे वाबस्ता? असांखे हिन एल्बम मां उहे ई उमेदूं आहिनि जेके असां पोएं एल्बम में मिलियूं आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि असांखे तमामु घणो प्यारु ॾिनो आहे, मोहबत ॾिनी आहे। असीं उहा ई उमेद हींअर बि रखूं था ऐं कोशिशि कंदासीं उन्हनि जे उमेदुनि ते असां पूरो लहूं। मां चाहींदुसि त पिंडाल में वेठल हिन हाल में मौजूद कुछ उन्हनि ख़ासि शख़्सियतुनि के स्टेज ते अचण जी मां ज़रूरु दावत ॾींदुसि जिन जे हथां अॼु जी हिन कैसेट जो महूरत भी थियणो आहे, जिन जे दस्त मुबारक सां अवां ताईं हिन ख़ूबसूरत कैसेट जो महूरत थींदो। अवां जो पुरज़ोर ताड़ियूं सभ खां पहिरीं इस्तक़बाल कंदियूं मोहतरम सरफराज़ राजड़ साहब को। पाण हिकु ॼातल सुञातल सियासी शख़्सियत अवां जो पुरज़ोर ताड़ियूं मोहतरम सरफराज़ राजड़ साहब। सरफराज़ राजड़ साहब खां बाद मां इंतहाई मोहब्बत इंतहाई खुलूस ऐं ख़ासुल ख़ास मुझी हिन वक्त जेका कैफ़ियत मां बयान करण खां कासिर आहियां त ही असांजो मुअज़्ज़िज़ मेहमान दुबई खां हिन ख़ुसूसी प्रोग्राम के अॼु जे हिन प्रोग्राम के हाज़िर आहिनि। अॼु जे हिन प्रोग्राम में असांजो मान मथाऊं कयो अथनि। KTN कशिश जॾहिं बि दुबई में सिंधियुनि जे लाइ सिंधी मौसीक़ी जे लाइ को प्रोग्राम अरेंज कयो आहे त साईं सिंध जूं वॾियूं मोहबतूं संदन वॾियूं कोशिशूं ऐं काविशूं उन्हनि जे पोयां हूंदियूं आहिनि। अॼु उन ई मोहबत जो इज़हार करण जे लाइ हू अॻिते अव्हां ऐं असांजे विच में मौजूदु आहिनि। पंहिंजनि खोड़ मोहबतुनि सां इस्तक़बाल कजो मोहतरम हाजी अल्लाह बचायो कोरी साहब। गाॾियुनि जो आवाज़ अञा घणो हुजणु घुरिजे। साईं जिन बाद मां गुज़ारिश कंदुसि एक बे मोहतरम मुअज़्ज़िज़ शख़्सियत के सहाफ़त में संदन नालो सुनहरी लफ्ज़न में लिखिजी चुको है। ॻाल्हि काविश जी हुजे, शाम जी हुजे, KTN जी हुजे, सिंध समूरीअ खे सिंध वारनि खे ऐं सिंधियुनि खे नाज़ ते नाज़ है। मोहतरम नाज़ सहतो।
असां अवां जी मोहब्बतुनि में एतिरी चाहत, एतिरी ख़ुलूस ऐं एतिरी मोहब्बत में इस्तक़बाल कजो जेतिरी मोहब्बत अवां जी दिलनि में हिन असांजे अॼु जे फ़नकार जे लाइ आहे। अॼु जी महफ़िल जो मोर चवांसि। अवां जूं पुरज़ोर ताड़ियूं इस्तक़बाल कंदियूं मोहतरम अलादीन जुड़ेजो। फनकार जेके मोहब्बत जा सफ़ीर, फनकार जेके मोहब्बत जा सफ़ीर, प्यार जा पयाम्बर हूंदा आहिनि। इन्हनि फनकारनि जो पैगाम दर हक़ीक़त सूंहं, सुरहाण ऐं सुगंध हूंदो आहे। अवां ताईं इहा सुगंध या सुरहाण पहुचाइण जे लाइ कोमल इंटरप्राइज़िस जो ही ख़ुसूसी तोहफ़ो गुलाबनि जी पंखड़ियुनि में लिखियल इश्क खे सलाम। मां चाहींदुसि त स्टेज ते मौजूदु मूंसां गॾु मुअज़्ज़िज़ ऐं मान वारियूं शख़्सियतूं मोहतरम सरफराज़ राजड़ साहब, हाजी अला बचायो कोरी साहब, मोहतरम खियलदास नाज़ सहतो साहब ऐं असांजो अॼु जी हिन महफ़िल जो मोर फ़नकार मोहतरम अलादीन जुड़ेजो साहब। सभिनी खे गुज़ारिश आहे त हिन असांजे ख़ूबसूरत फ़नकार जी हीअ सूखड़ी तोहफ़ो बाक़ाइदा महूरत कंदा। अवां जी पुरज़ोर ताड़ियुनि में उहा ख़ुशबू जेका हिते मां महसूसु करे रहियो आहियां सा शायदि अञा बि घटि आहे। जेतिरी मोहब्बत, जेतिरी ख़ुशबू अवां जी दिलनि में आहे उन जो अहसासु अवां जी ताड़ियुनि मां थी रहियो आहे। मां चाहींदुसि हीअ ख़ुशबू अञा वधीक, अञा वधीक, अञा वधीक हुजे। इश्क, इश्क के सलाम। अलादीन जुड़ेजो कोमल एंटरप्राइज प्रेजेंट्स फॉर यू इश्क के सलाम। अॼु कोमल इंटरप्राइज़िस जे तरफ़ां अवां जे लाइ मोहब्बतुनि जी सूखड़ी खणी आयल आहे। उहा मोहब्बत जेका अवां जी दिलनि में हिन मुंहिंजे हिन ख़ूबसूरत ऐं सुरीले फ़नकार जे लाइ उन मोहब्बत सां ई संदसि इस्तक़बाल ऐं आदर भाउ कजो। अवां जूं पुरज़ोर ताड़ियूं मोहतरम अलादीन जुड़ेजो। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं मां पंहिंजे पारां कशिश टेलीविज़न, कोमल इंटरप्राइज़िस ख़ासि तौर ते ऐं हिन पिंडाल में, हिन हाल में मौजूदु ख़वातीन हज़रात, घर वेठल सिंधी हिन मुकम्मल पहिरें म्यूज़िक चैनल, सैटेलाइट म्यूज़िक चैनल जे तमामु नाज़रीन जे तरफ़ां अवां खे सिकबरो सलाम ऐं मुबारकबाद पेश कंदुसि। खैर जूं मुबारकूं। हीअ इश्क जो सलाम असीं त सम्झूं था त कंहिंजे लाइ आहे, पर हीअ दिलि छा थी चए त हीअ इश्क जो सलाम कंहिंखे ॾिनो आहे? अवां ही इश्क जो सलाम हुस्न वारनि खे। वाह वाह वाह। ऐं जेको हुस्न सम्झे इश्क तंहिं इश्क खे शाबास। सिंध समूरी सोन, सिंध सॼी सुरहाण, सिंध भिटाईअ घोट जी, सिंध भिटाईअ साण, मौज भरियो महिराण संदा वहे सिंध में। कोमल इंटरप्राइज़िस अव्हां खे हिकु ॿियो मौक़ियो, हिकु मोहब्बतुनि जो हिकु भेरो ॿियो हिकिड़ो अहिड़ो ख़ूबसूरत तोहफ़ो ॾियण जे लाइ नींढ ॾिनी। कीअं लॻो अव्हां खे कोमल इंटरप्राइज़िस तरफ़ां ही ख़ूबसूरत तोहफ़ो तयारु कंदे? तमामु ख़ुशी थी। अवां जो पुरज़ोर ताड़ियूं इश्क जो सलाम इश्क वारनि ताईं पहुचे।